आहे कूड़न कसमन खाइण जी। कूड़ो या सचो घणा कसम खाइण इहा शरीयत में मन कई वई आहे। मुतलकनी कसमन खाइण खां मुसलमाननि खे किनारो करणु घुरिजे, पर जेकॾहिं हक़ ऐं सच जी शाहिदी जे लाइ, सच खे साबित करण जे लाइ, सचाई खे वाज़े करण जे लाइ कसम खणणो पवे त गैरुल्लाह जो कसम खणण जे बजाय अल्लाह जी ज़ात जो कसम खणणु घुरिजे। रब खां सिवा ॿिए कंहिं शइ जो, ॿिए कंहिं ज़ात जो, अशिया जो, को जानदार हुजे या गैर जान हुजे, भली भली काबो हुजे, किबलो हुजे, अबो हुजे, अम्मा हुजे, उन्हनि जो कसम खणण शरीयत में जाइज़ न आहे, उन खां सख़्ती सां मना वई आहे। हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी रहमतुल्लाह अलैह फतहुल बारी में गैरुल्लाह जे कसम न खणण जो सबब बयान कंदे लिखियो आहे त क़ाल अल उलमा अस्सिर्रु फिन नही अनिल हल्फ बिगैरिल्लाह अन अल हल्फ बिशैइन यक्तदी तअज़ीमहु वल अज़मतु फिल हकीकत इन्नमा हिय अल्लाह वहदा। अज़ाम जो फरमाए त उलमा इकराम गैरुल्लाह जी कसम खणण खां मना जो राज़ बयान इहो कयो आहे त कंहिं शइ जो कसम खणण उनजी ताज़ीम ऐं तकरीम जो तक़ाज़ो कंदी आहे। जंहिंजो कसम कयो वञे उहा वॾी इज़त वारी शइ आहे, अज़मत वारी आहे, तॾहिं उनजो कसम कयो थो वञे। हक़ीक़त में ताज़ीम जे लाइक़, अज़मत जे लाइक़ हिकु ज़ात अल्लाह वहदहु ला शरीक आहे। इन जे करे कसम खणिजे त सिर्फ़ु उन अल्लाह जो कसम खणणु घुरिजे। ॿिए कंहिं ज़ात जो, ॿिए कंहिं शइ जो कसम खणण शरीयत में मना हुआ। हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ज़माने ऐलान नबूवत खां अॻु में अरबन में रवाज हूंदो हुयो जो उहे पंहिंजे अबे जो, पंहिंजे अम्मा जो या बैतुल्लाह जो उन्हनि जो कसम खणंदा हुया। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे इन ॻाल्हि खां मना फरमायो। बुखारी शरीफ में हदीस आहे, अला इन्नल्लाह यनहाकुम अन तहलिफू बिआबाइकुम, खबरदार बेशक अल्लाह अव्हां खे पीरनि अबे अम्मा जे कसम खणण खां मना कई आहे। मन कान हालिफन यहलिफ बिल्लाहि औ लियस्मुत, पर जेकॾहिं को माण्हू कसम खणे, मदीने वारे साईं फरमायो सिवाय अल्लाह जे ॿिए कंहिंजे शइ जो कसम न खणे। अल्लाह जो कसम खणो औ लियस्मुत, या ख़ामोश रहो या चुप रहो, कसम खणण जी आदत न आहे, ज़रूरत न आहे, अल्लाह जो कसम ई खणंदा कयो। ऐं हबीब करीम फरमायो मन हलफ बिल अमानति फलैस मिन्ना, जे अमानत जो कसम खयो उहो असां मां न आहे। अमानत जो का शइ माण्हू रखी वञे, तुंहिंजी अमानत जो कसम आहे, तुंहिंजी ईमानदारी जो कसम आहे, ईअं इन अमानत जो कसम खणण साईं फरमायो असां मां आहे ई कोन। हबीब करीम जी ॿी हदीस मुबारक आहे, हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर ते फरमाए हिकु माण्हू खां ॿुधो जेको चए पियो वल काबते, काबे जो मूंखे कसम आहे, बैतुल्लाह शरीफ जो मूंखे कसम आहे। फ़क़ाल ला तालिब बिगैरिल्लाह, हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर उनखे चयो त अल्लाह जो कसम, अल्लाह खां सिवा ॿी कंहिं शइ जो कसम न खण। फ़इन्नहु समीअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ॿुधो साईं फरमायो मन हलफ बिगैरिल्लाह फ़क़द कफ़र व अशरक, जे अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं जो कसम खयो उन ॼण खे कुफ़्र कयो आहे या अल्लाह सां शिरक कयो आहे। हदीस मुबारक आहे मुस्नद अहमद बिन हंबल। जे माण्हू अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं जो कसम खयो, गैरुल्लाह जो, गैर शइ जो, त इहो फ़क़द कफ़र व अशरक, नबी साईं फरमायो इहो ईअं ॼण उन कुफ़्र कयो, अल्लाह जो इनकार कयो या अल्लाह सां शिरक कयो, मुशरिक बणिजी वियो आहे। मुंहिंजा दोस्तो, त अल्लाह ताला खां सिवा ॿिए कंहिं शइ जो कसम खणण खां अल्लाह मना फरमाई आहे। मदीने वारे साईं मना फरमायो वला तहलिफू बिआबाइकुम वला बिउम्महातिकुम वला बिल अंदादे, साईं करीमन फरमायो पंहिंजे पीरनि जा कसम न खणो, पंहिंजी मायरुनि जा कसम न खणो ऐं गैरुल्लाह जो कसम न खणो। वला तहलिफू इल्ला बिल्लाह, ऐं अल्लाह जो ई कसम खणंदा कयो। वला तहलिफू बिल्लाह इल्ला व अंतुम सादिकून, जेकॾहिं तव्हां सचा आहियो, हक़ वारा आहियो त अल्लाह जो ई कसम खणंदा कयो, ॿी कंहिं शइ जो कसम न खणो। इन खां सख़्ती सां मना आई आहे। ला तालिफू बिआबाइकुम वला बित्तागूत, न पीउ माउ जो कसम खणो न तागूत जो कसम खणो, कसम खणो त अल्लाह जो कसम खणो। ऐं कूड़ो कसम खणण इन खां सख़्ती सां मना आहे। कंहिं ॻाल्हि ते कूड़ी शाहिदी ॾियण जे लाइ वरी उन ते कूड़ो कसम खणे, इन ते सख़्त वईद आहे। इहो माण्हू बदबख़्त आहे जेको अल्लाह जो कसम खणे वरी कूड़ जे मथां कसम खणे, कूड़ जे मथां कसम खणी अल्लाह जी ज़ात जो नालो वठे,
त इन खां वॾी हिकु पुछड़ो ॿियो कोई इंसान आहे ई कोन। हज़रत साईं महबूब इलाही नंबर हुजनि वटि हिकिड़ो माण्हू आयो, उन दुआ वठण जा अहिड़ी बीमारी हुनखे अचे लॻी जो किरपटी जेका इंसान खे जे रस्ते ताईं ईंदो हुनजे बदिलाए उहा वात मां पई अचेसि, न साह खणी सघे न हली सघे, सफ़ा हुनजी हालत अहिड़ी हुई जो माण्हू हुनखे ॾिसी न पियो सघे। आया जी साईं महिरबानी करे हिन जे लाइ दुआ घुरो। हज़रत साईं महबूब इलाही साईं फरमायो त मूंखे हींअर इल्काम थियो आहे त हिन माण्हू जे लाइ दुआ न आहे घुरणी, हिन माण्हू जे लाइ दुआ न घुरिजो, सो मां हिन जे लाइ दुआ न घुरंदुसि। क़िबला आलम मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद दिलबर साईं साईं फरमायो त पोइ उहे जॾहिं माण्हू वञण लॻा त मूं पुछा कई त हिन को गुनाह कयो आहे, को ग़लति कमु कयो आहे, छा सबबु आहे जो अलाह वारे हिन खां दुआ खां मनो कई आहे? जी साईं मसइलो इहो आहे जो हिन जो पुट कंहिं केस में फाथल हुयो, क़त्ल हुयो या ज़िना हुई, उन मामले में फाथल हुयो। पोइ हिन छा कयो जो पंहिंजे पुट खे बचाइण जे लाइ क़ुरान खणी कूड़ो कसम खई त मुंहिंजो पुट बेदोई आहे। क़ुरान जो कसम खई त मुंहिंजो पुट बेदोई आहे। बसि हिन कसम कयो, हुननि मालिकनि जो क़ुरान जो कसम खयो अथई असां आज़ादु करे छॾियो, बख़्शे छॾियोसीं कसम खणण ते। पर हिन जीअं जो हुन कसम खयो आहे तीअं हे किरियो आहे त वरी उथियो न आहे। जो कूड़ो कसम खई वो अल्लाह जे कामिल वलीअ खे बि पैगाम ॾिनो वियो त हिन जे लाइ दुआ न घुरिजो जो इहो कूड़ो कसम खणण वारो। को बि कसम खणो त उनखे कसम खे पूरो करे ॾेखारींदा कयो। कंहिं शइ जे मथां कसम खणो, कसम खयो हाणे हे कमु मूंखे न आहे करणो, मां कसम थो खणां, या त कसम खणंदा न कयो। माण्हू चवंदा आहिनि बाबा मां कसम थो खणां, मां हे कमु कोन कंदुसि। क़ुरान मजीद में फरमायो जेके तव्हां मज़ाक में कसम खया आहिनि उन्हनि जी तव्हांखे माफ़ी आहे, पर जेकॾहिं तव्हां हक़ीक़त में को कसम खणो था त हक़ मुस्लमान जे मथां इहो आहे त पंहिंजो कसम पूरो करे ॾेखारे। जेकॾहिं कसम टोड़ींदो त हुनजे बदिले में या त ग़ुलाम आज़ाद करे या 10 मिस्कीननि खे मानी कराए या 3 ॾींहं हुनखे रोज़ा रखणा आहिनि जेको कसम टोड़े थो। मिसाल तौरु हिकिड़े माण्हू जो मिसाल सम्झाइण जे लाइ, बिला तशबीह बिला मिसाल सम्झाइण जे लाइ, माण्हू कसम खणे त मां अॼु खां पोइ पंहिंजे फलाणे दोस्त जे घर में दाख़िल कोन थींदुसि, कसम थो खणां अलाह जो मां फलाणे जे घर में कोन ईंदुसि। थींदो आहे नी माण्हू कसम खणंदा आहिनि। हाणे हिन छा कयो जो कसम खणी वेठो, पोइ हुन दोस्त ज़ोरिया मज़े वठी वियुसि पंहिंजे घर में, कसम टुटी पियो। सम्झ में आयो मसइलो? कसम हुन मज़ाक में कोन कयो, हक़ीक़त में हक़ ॼाणी अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी पोइ कसम कई दोस्त जे मां घर कोन ईंदुसि, पर हुन मिंथ वेड़ करे हुनखे वठी वियो, घर में वठी वञण जे लाइ वठी वियो त हाणे उहो कसम टुटी पियो। इहो हिकिड़ो मिसाल सम्झाइण जे लाइ तव्हांखे मिसाल सम्झाइण थो त ईअं कसम टोड़ण जो इहो तरीक़ो आहे। को माण्हू कसम टोड़े थो त हुनखे लाज़िम आहे त 3 ॾींहं रोज़ा रखे, हुन कसम जो कफ़ारो अदा करे। सम्झो था? हिनजे करे बुज़ुर्गनि मुतलक़नि मना कई आहे त कसम खणंदा ई न कयो। इहा बुरी आदत आहे, बुरो अख़लाक़ आहे, ख़ुसूसन वापारियुनि में इहा आदत आहे। अलाह जो कसम आहे साईं तुंहिंजे लाइ मां हे पटाटनि जो किलो जेको आहे न मूंखे 100 रुपए में मिलियो, मां तोखे 90 रुपए में थो ॾियां। चाचे जो पुट त इहो 90 रुपए में थो ॾे, तड़े खड़े घुरिजो पंहिंजे पीउ खे तूं 10 रुपया न बख़्शी, हो हले केरु ग़ैर माण्हू आयो त मां पटाटा वठण जे लाइ उन ते कूड़ो कसम थो खणे। ॿियनि जे लाइ साईं 100 रुपया, तुंहिंजे लाइ 50 रुपया। अलाह जो कसम कूड़ो कसम खणंदा। वापारी वञो बाज़ार में, वापारियुनि जी कूड़नि जी कसमनि जी भरमार लॻी पई आहे। कूड़ो कसम खणी वापार कंदो आहे, उनजे वापार मां अलाह ताला बरकत खणाए छॾींदो आहे। जेको बि धंधो कंदो न उन में बरकत कोन पवंदी। हिनजे करे कूड़ो कसम खणी वापार न कंदा कयो, मुतलक़ कसम खणी। ऐं साईं करीमन फरमायो जेको माण्हू घणा कसम खणे यकीन ॼाणो उहो कूड़ दौड़े। हदीस जो मफ़हूम पंहिंजी ॻाल्हि खे साबित करण जे लाइ बार बार जेको कसम खणे न, साईं फरमायो इहो ग़लति आहे, इहो कूड़ो आहे जो बार बार कसम थो खणे। सचो माण्हू पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदो, कोई यकीन करे थो नथो करे, अलाह खे त ख़बर आहे न सच ॻाल्हायो, रब खे त ख़बर आहे न सच ॻाल्हायो आहे, हुनजे कूड़े करे कसम खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त कसम खणो न, जे खणो था त गैरुल्लाह जो कसम न खणो, अलाह जो कसम खणो। पोइ मख़लूक़ात में बैतुल्लाह आहे या मख़लूक़ आहे, कहिड़ी बि शइ आहे, कंहिं बि शइ जे कसम खणण खां पाण खे बचायो, कसम जी आदत खां पाण खे बचायो त अलाह ताला घणियुनि बुराइयुनि खां तव्हांखे महफ़ूज़ रखे छॾींदो। अलाह ताला शाह असांखे बुरनि अख़लाक़नि खां बचाए। अॼु मुंहिंजे बिरादर मुहतरम
साहिबजादा उमर शहाबुद्दीन जे बी वरसी आए ताके खबर आए त बिरादरम अल्लाह ताला उन जी कब्र के जन्नत जो बागीचो बनाए। रोड एक्सीडेंट में पंहिंजे बचड़नि ॿारनि सूधो शहीद थी वियो हुयो। उन जे लाइ असांजे दरबार फज़लाबाद शरीफ मातरी जे अहबाबनि कुछ ईसाले सवाब कयो आहे। कलमो शरीफ आहे 3,12,500 दफ़ा, दुरूद शरीफ आहे 1,45,000 दफ़ा, बिस्मिल्लाह शरीफ लख दफ़ा है, इस्म ज़ात अल्लाह जो 1,11,000 दफ़ा, 3 ख़त्म शरीफ आहिनि, सुभान अल्लाह बिहम्दी जो विर्द है 50,000 दफ़ा। तव्हां सब एक दफ़ो अलहम्दु शरीफ 11 दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो त साहिबजादे जे रूह खे ईसाले सवाब जो बचड़नि खे उन घर वारनि खे रूह जे ईसाले सवाब ला दुआ करो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाहुम्मा सल्लि अला या अल्लाह करीम जो ख़त्म शरीफ पढ़ियो वियो, ज़िक्र अज़कार कुरान मजीद पढ़ियो वियो, तेजो सवाब सरवर कौनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में हदियतन तोहफ़तन पेश कयम था क़बूल मंज़ूर फरमा। हुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे तवस्सुल सां सहाबा किराम अहल बैत अतहार पंजतन पाक हसनैन करीमैन शुहदाए करबला जे अरवाहन के पेश कयम था क़बूल मंज़ूर फरमा। हज़रात नक्शबंद, हज़रात सिलसिले आलिया कादरिया तमाम जे अरवाहन के पेश कयम था क़बूल मंज़ूर फरमा। ए मुंहिंजा मौला औलिया किराम जे सदके अहल बैत अतहार सहाबा किराम सरवर कौनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे सदके इन कलाम जो सवाब बिरादरम अजीज़म कबूल मंजूर फरमा। मुंहिंजा मौला साहिबजादे जी कब्र के जन्नत जो बागीचो बना, उन जी कब्र के पंहिंजे ख़ास नूरानी अनवारात सां मुअत्तर फरमा। मुंहिंजा मौला उन जे कब्र के जन्नत जो बागीचो बना, उन जे दर्जात के बुलंद फरमा। असां मां जेकी फौत थी नी के पंहिंजी हिफाज़त में रखजा, बुरे मौत खां बचाए जा, हादसाती अमवात का बचाए जा, जिंदगी जे दुखन ने गमन का पंहिंजी हिफाज़त में रखजा। मुंहिंजा मौला जिंदगी आसान फरमा, कर्ज़न ऐं मर्ज़न का महफूज फरमा। दर जी जुमे जी रात जी दुआऊं, रमज़ान जी रातुनि जो दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। ए मुंहिंजा करीम रब असां सभिनी जे दिल जूं आज़ियूं इल्तिजाऊं क़बूल फरमा। असां जे दिल में मक़सद खणी तुंहिंजे आॾो हथ फैलायूं था मौला, असांजा अर्ज़ अघा, असांजूं दुआऊं क़बूल फरमा, असांजूं इल्तिजाऊं क़बूल फरमा। मुंहिंजा मौला तूं अज़ीम आहीं, तूं आज़म आहीं, तूं अरफ़ा आहीं, तूं आला आहीं। ए मुंहिंजा करीम रब तुंहिंजा खज़ाना वसी आहिनि, तन में न खोट आई आहे न खोट अचणी आहे। ए मुंहिंजा करीम रब जे पंहिंजे वसी खज़ाननि मंझां असांजा ख़ाली झोल भरींदे त तूं क़ादिर आहीं। मुंहिंजा मौला असांजा गुनाह माफ़ फरमा, ख़ताऊं दरगुज़र फरमा, असांजा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, साइलनि जा सुवाल पूरा फरमा। मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा, दीन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमा, क़ुरान ऐं हदीस ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। असांजो तरावीहूं क़बूल फरमा, असांजा सजदा क़बूल फरमा, असांजा रुकू क़बूल फरमा। मुंहिंजा मौला असांजी जेका जहिड़ो हाल आहे उहो क़बूल फरमा। मौला जे तूं क़बूल न फरमाईंदे ॿियो केरु क़बूल कंदो? तोखां सिवा ॿियो को असांजो सहारो न आहे। मौला तोखां सिवा असांजो ॿियो को बि मलजा ऐं मावा न आहे, तोखां सिवा ॿियो को बि आसरो न आहे।
असांजो आसरो, असांजी उम्मीद, असांजी दिल जी तमन्ना सिवाय तो अल्लाह जे भी का कोने। मौला असांखे पंहिंजे दर ते क़बूल फरमा, मौला पंहिंजे दर ते क़बूल फरमा। असां सभिनी खे महबूब मुस्तफ़ा जो सच्चो गुलाम बना। असांजी अखियुनि खे कुवत अता फरमा जो दीदार मुस्तफ़ा नसीब थे, मदीने वारे साईं जी ज़ियारत नसीब फरमा। हे मुंहिंजा मौला असांजूं अखियूं लाइक न आहिनि, उन्हनि खे लाइक बना। असांजी दिल लाइक न आहे, उनखे लाइक बना। मुंहिंजा मौला असांखे उहा निंड सुम्हार जंहिंमें मुस्तफ़ा जे वक़्तुहा जे चेहरे जो दीदार। हे मुंहिंजा करीम रब असांजे मथां पंहिंजो लुत्फ़ इनायत फरमा, पंहिंजी ख़ासि करम नवाज़ी फरमा। रमज़ान में जेके ख़ासि बरकतूं नाज़िल फरमाईंदो आहीं, पंहिंजे ख़ासि वलीअनि जे सीननि ते जे पंहिंजो रहमतूं नाज़िल कंदो आहीं। मौला हिन ग़फ़ारी मस्जिद में वेठल हर हिक जे क़ुलूब अज़हान जे मथां उहे ख़ासि अनवारात नाज़िल फरमा। पंहिंजी मोहब्बत ऐं मारिफत अता फरमा, पंहिंजो इश्क़ ऐं उल्फ़त अता फरमा। मौला पंहिंजो क़ुर्ब ऐं मोहब्बत अता फरमा। उन्हनि बाननि में शुमार फरमा जिन लाइ तो फरमायो वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। हे मुंहिंजा करीम रब तूं राज़ी थी हुयोसीं सो बि अता फरमा। पंहिंजी रहमतुनि ऐं बरकतुनि जे सदके जो न घुरी सघियासीं सो बि अता फरमा। पंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके असां सभिनी जा अर्ज़ क़बूल फरमा। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।